अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, जेकॾहिं तव्हां प्रोफेशनल हिकिड़ो लोगो ठाहिणु चाहियो था मोबाइल में ऐं उनखे सिखणु चाहियो था त तव्हांखे तव्हांजे लाइ अॼोकी वीडियो बहितर थियण वारी आहे ऐं तव्हांखे नाउ अॼु हिकिड़ो प्रोफेशनल लोगो ठाहिणु सेखारींदुसि, उहो बि मोबाइल में, ऐं कीअं ठहंदो इहो जेकॾहिं तव्हां ॾिसणु ऐं सम्झणु चाहियो था त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो। इंशाल्लाह तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं हमेशह वांगुरु उहा ई रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते आउं का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करे न विसारींदा। कमेंट्स में लिखो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि, को सवाल आहे त उहो बि मूंखां पुछी सघो था। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़। मूं जीअं तव्हांखे ॿुधायो त अॼु आउं हिकिड़ो प्रोफेशनल क़िस्म जो लोगो तव्हांखे ठाहिणु सेखारींदुसि, जेको इन खां पहिरीं शायदि ई तव्हांखे कंहिं सेखारियो हुजे। आउं कोशिशि कंदुसि त तव्हांखे आसान फ़हम में हिकिड़ो प्रोफेशनल लोगो मोबाइल में ठाहिणु सेखारियां। उन जे लाइ जंहिं एप्लीकेशन जी ज़रूरत पवंदी उनखे तव्हां प्ले स्टोर तां डाउनलोड करे सघो था। उन जो नालो आहे पिक्सल लैब। ही पिक्सल लैब खे आउं क्लिक कयां थो ऐं इनखे ओपन कंदुसि। जनाब, पिक्सल लैब खे जॾहिं ओपन कंदव त उन जो कुझु इंटरफेस, फर्स्ट इंटरफेस ईंदो, उहो इन तरह जो ईंदो। पिक्सल लैब तव्हांखे हर प्ले स्टोर ते मिली वेंदी। जेकॾहिं न मिलंदी त आउं तव्हांखे इन जो लिंक डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि, उतां बि तव्हां डाउनलोड करे इन खे इस्तेमालु करे सघो था। हाणे जनाब, ही जेको न्यू टेक्स्ट पियो आहे, पहिरीं असीं उनखे डिलीट कंदासीं। डिलीट करण खां पोइ इन जी साइज़ जेका असांखे घुर्बल आहे उहा सेट कंदासीं। उन जे लाइ असांखे 3 डॉट्स जेके कुंड ते मथे आहिनि उन्हनि खे क्लिक कबो। क्लिक करण खां पोइ इमेज साइज़ जेको आहे इन खे क्लिक कंदासीं ऐं इन में खोड़ सारियूं साइज़ूं मौजूदु आहिनि। असां प्रोफाइल पिक्चर जेका स्क्वायर में आहे, स्क्वायर खणंदासीं। स्क्वायर खणी 10 बाय 10 24 जो इहो लोगो जे लाइ तमामु सुठी शइ आहे जेका तव्हां ॾिसी सघो था। हाणे लोगो ठाहिण जे लाइ सभिनी खां पहिरीं जेको असां कमु कंदासीं उहो ईअं कंदासीं जो हितां ई प्लस जो जेको निशान आहे इन खे क्लिक करे शेप्स में वेंदासीं। शेप में खोड़ सारियूं शेपूं तव्हांखे मिली वेंदियूं। इनखे क्लिक करे तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारियूं शेपूं मौजूदु आहिनि, पर असांखे हिते रिक्वायर्ड आहे सर्किल। त सर्किल खे क्लिक करे इनखे थोरो असां एडजस्ट कंदासीं, थोरो वॾो कंदासीं ऐं एडजस्ट कंदासीं। मुंहिंजो ख़्यालु आहे हाणे सही आहे। ऐं हिनखे असीं कलर जेको आहे उहो ब्लैक ॾींदासीं। हाणे कलर ॾियण जे लाइ थोरो हिनखे स्क्रोल डाउन कंदासीं। हिते कलर जो ऑप्शन मौजूदु आहे, हिते ब्लैक कलर ॾींदासीं त ब्लैक थी वेंदो। ऐं राइट खे क्लिक करे इनखे छॾे ॾींदासीं, सॉरी। ऐं इन खां पोइ असां वरी हिकिड़ो दफ़ो ॿीहर प्लस खे करे शेप में उन ई सर्किल खे वरी ॿीहर खणंदासीं। सर्किल खे खणण खां पोइ इन जी साइज़ खे एडजस्ट कंदासीं। इन दफ़ा इहा अछो सर्कल ई रहण ॾींदासीं। हिनखे थोरो एडजस्ट कंदासीं। हिनखे हिकिड़ी कुंड खां झले जेकॾहिं तव्हां इहे कंदव त तव्हां ॾिसी सघो था इहे एडजस्ट थिए पियो। असांखे दरअसल हिनखे बॉर्डर ॾियणो आहे, इन जे करे असां हिनखे एडजस्ट कंदासीं, कोशिशि कंदासीं त बहितरीन नमूने सां एडजस्ट थी वञे। जेकॾहिं नथो थिए त थोरी तव्हांखे हेल्प जेको आहे हाणे ॾिसी सघो था हीउ सेट थी वियो आहे। हाणे राइट जो क्लिक दॿाए असीं हिनखे हिते ई रहण ॾींदासीं। उन खां पोइ वरी बि असां हिकिड़ो ॿीहर जेको आहे शेप वठंदासीं। शेप में सर्किल वठंदासीं। शेप अची वियो आहे, वाइट कलर जो आहे, इन करे नज़र कोन पियो अचे। सर्किल खे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ वरी कलर हिन जो ब्लैक रखंदासीं, छो त असांखे 2 सर्किल खपनि था। हिनखे थोरो साइज़ खे एडजस्ट कंदासीं, हिनखे वॾो कंदासीं। साइज़ खे अञा बि थोरो वॾो कंदासीं, वॾो करे इनखे विच में जेको आहे मुकमिल एडजस्ट कंदासीं। एडजस्ट करण खां पोइ अञा थोरो इनखे तव्हां वधायो त सही आहे, थोरो नंढो कयो। ही तव्हां पंहिंजे मुताबिक़ जेको आहे इनखे एडजस्ट कंदो। एडजस्ट करण खां पोइ राइट जो क्लिक ॾींदासीं। क्लिक ॾियण खां पोइ वरी बि प्लस जो निशान दॿाए हिकु ॿीहर जेको आहे शेप में वञी असां सर्किल खे ई वठंदासीं।
सर्किल खे वठी हिन दफ़े वाइट ई रहण ॾींदासीं ऐं उअं ई मूं तव्हांखे ॿुधायो, ॾिसी सघो था एडजस्ट थी वियो आहे। हाणे हिनखे हिते ई रहण ॾींदासीं ऐं राइट जो क्लिक दॿाईंदासीं। हाणे तव्हां ॾिसो असां वटि हिकिड़ी शेप ठही वई आहे जंहिंमें 2 गोल आहिनि। हाणे हिन जे लेयर्स जो जेको 2 ठहियल आहिनि, 3 डॉट वारे जे हेठि जेको लेयर्स जो ऑप्शन आहे हिन में वञी उन खां पोइ ही हेठि जेको कुंड ते 3 डॉट्स ठहियल आहिनि इन्हनि खे क्लिक कंदासीं ऐं हिनखे सिलेक्ट कंदासीं, चेक मार्क ॾींदासीं ऐं उन खां पोइ ही जेको मर्ज जो ऑप्शन आहे इनखे क्लिक करे ओके कंदासीं त ही लेयर्स मर्ज थी वियूं आहिनि। हाणे जेको असां कुझु ठाहियो आहे इहो मर्ज थी वियो आहे, हाणे हिकिड़े फेस में थी वियो आहे। इनखे तव्हां घुमाए फिराए सघो था। पहिरीं ईअं कोन करे सघिया छो त हर ऑब्जेक्ट हर लेयर अलॻि हुई, असां उन्हनि खे मर्ज करे हिकिड़ी शइ में ठाहे छॾियो आहे। हाणे हिनखे हिकिड़ो ॿियो असां हिनखे कटींदासीं। कटण जे लाइ असां वरी बि प्लस जे शेप में वञी शेप्स खे ई सिलेक्ट कंदासीं। शेप्स खे सिलेक्ट करे इनखे थोरो असां हिन जी साइज़ खे घटाईंदासीं। जेको असांखे हिन गोल खे विचां जेको आहे थोरो कटणो आहे, उन जे लाइ असां हिनखे विच ते रखंदासीं गोल जे, जिते असांखे हिकिड़ो सुठो पंहिंजे चैनल जो मोनोग्राम रखणो आहे। उन जे करे हिनखे हिते सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ हिनखे हिते ई छॾे ॾींदासीं ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो हिनखे राइट जो क्लिक करे राइट क्लिक कंदासीं। वरी लेयर्स में वञी हिनखे जेकॾहिं मर्ज करणु चाहियो त मर्ज कंदासीं। ईअं ई टिक ॾेई उन खां पोइ मर्ज ऑप्शन खे क्लिक करे इनखे मर्ज करे छॾंदासीं। हाणे तव्हां ॾिसी सघो था हीउ जेको असां नओं बॉक्स ठाहियो हो इहो बि मर्ज थी वियो आहे। हाणे असांखे छा करिणो पवंदो, हीउ जेको विचों ऑप्शन आहे ए जे पासे में जेको शेप ठहियल आहे इन खे क्लिक कंदासीं त खोड़ सारा ऑप्शन खुली वेंदा। इन में हिकिड़ो ऑप्शन आहे इरेज कलर जो, इन खे जीअं क्लिक कंदासीं ओपन कंदासीं त तव्हां ॾिसी सघो था असांजी शेप ठही वई आहे। असांखे इन ई शेप जी ज़रूरत हुई। हिते राइट क्लिक करे इन खे हिते कंदासीं। हाणे असीं हलंदासीं प्लस ॾांहुं, प्लस खे क्लिक करे हिन दफ़े वरी असीं टेक्स्ट खणंदासीं। टेक्स्ट खणण खां पोइ ए जो जेको ऑप्शन आहे इन खे क्लिक करे पहिरीं एडिट कंदासीं। एडिट में जेको टेक्स्ट असांखे लिखणो आहे, सपोज कयो आउं मुंहिंजे चैनल जो नालो लिखां थो, हीउ सिंधी मोड खुलियल आहे, मुंहिंजो चैनल आहे सम्झायो, इन खे सिलेक्ट कंदुसि ऐं ओके कंदुसि। ओके करण सां तव्हां ॾिसी सघो था हीउ सम्झायो जो नालो अची वियो आहे। हिन खे फ़िलहालु हिते ई रहण ॾींदुसि ऐं हिन जी साइज़ खे थोरो इंक्रीज़ कंदुसि। थोरो अॻियां वेंदुसि त हिते डबल टी जेका ठहियल आहे साइज़ वारी, हिन खे क्लिक करे हिन जी साइज़ खे थोरो वधाईंदुसि। वधाइण खां पोइ हिन खे हिते एडजस्ट कंदुसि। अञा थोरो साइज़ खे तव्हां जेकॾहिं वधाइण चाहियो था त वधाए सघो था। अहिड़े नमूने वधाइणी आहे जो तव्हां जे गोल ते बिल्कुलु अफेक्ट न करे तव्हांखे सुठी लॻे। हाणे ॾिसी सघो था हीअ विच ते अची वई आहे। थोरो इन जी सेटिंग तव्हां एडजस्ट करे सघो था। हिनखे अहिड़े नमूने एडजस्ट कयो जो तमामु सुठो लॻे। राइट जे क्लिक खे करे हिन ऑप्शन मां निकिरंदव। हिन खां पोइ तव्हां वेंदव फ़ॉन्ट्स खे क्लिक कंदव त खोड़ सारा फ़ॉन्ट्स हिते तव्हां वटि मौजूदु आहिनि। माय फ़ॉन्ट्स में वेंदव त हिते मूं वटि सिंधी जा कुझु फ़ॉन्ट्स मौजूदु आहिनि जेके तव्हांखे आराम सां मिली वेंदा। तव्हां सर्च करे पंहिंजे हिन में इंस्टॉल करे सघो था। उन जो हिकिड़ो अलॻि वीडियो जेकॾहिं तव्हां चाहो त तव्हां ठाहे छॾंदुसि, न त खोड़ सारा वीडियो तव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा, उहे ॾिसी करे बि तव्हां करे सघो था। हाणे हिते आउं फ़ॉन्ट्स खे चूज़ कंदो वेंदुसि। जीअं मूंखे को सुठो फ़ॉन्ट नज़र आयो, हाणे ही मूंखे फ़ॉन्ट सुठो पियो लॻे, इन करे आउं इन खे ई रहण ॾींदुसि ऐं ओके कंदुसि। तव्हां ॾिसी सघो था ही ठही वियो आहे, पर इन जी साइज़ थोरी वधी वई आहे। त ॿीहर असां साइज़ में वञी इन जी साइज़ खे थोरो घटि कंदासीं। सॉरी, तमामु घटि थी वई। एतिरी रखंदासीं जो गोल खां ॿाहिरि न वञे ऐं इन खे एडजस्ट कंदासीं विच में रहे। हाणे फ़ॉन्ट्स असां ॾेई छॾिया आहिनि। उन खां पोइ असां कलर में वञी हिन जो कलर चेंज कंदासीं। हिन खे बि ब्लैक कलर ॾींदासीं। ब्लैक कलर ॾियण खां पोइ राइट कंदासीं ऐं पोइ असां हिन खे थोरो शेडो ॾींदासीं। थोरो हिन खे स्क्रोल कंदव त हीउ स्ट्रोक जेको लिखियलु आहे बटन खे हिन खे क्लिक कंदो, हिन खे ऑन कंदो त तव्हां ॾिसी सघो था स्ट्रोक अची वियो आहे। पर असां हिते कोशिशि करे
इनखे सुठो लॻण वारो को स्ट्रोक ॾींदासीं या ग्रेडियंट में वञी इनखे तव्हां ॾिसी सघो था ऐं हिन जी थोरी स्मूथ विड्थ खे तव्हां वधाए या घटाए सघो था। हाणे हिन मां जेका तव्हांखे सूट करे उहा तव्हां रखी सघो था। मूंखे ही थोरो सूट करे पई, इनखे आउं हिते ई रहण ॾींदुसि ऐं इनखे थोरो आउं हेठि खणी ईंदुसि छो त इन जो साइज़ थोरो इंक्रीज़ थी वई आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था ही थी वियो आहे शेडो इनर। जेकॾहिं ॾियणु चाहियो था त इन इनर शेडो जे बटन खे ऑन करे तव्हां हिनखे वधीक सुठो लुक ॾेई सघो था जेकॾहिं ॾियणु चाहियो था। लुक ॾेई सघो था ऐं उन खां पोइ इनर शेडो खे वरी बि तव्हां अञा बि इनखे बहितर करणु चाहियो त करे सघो था। इन खां पोइ असां हिकु भेरो ॿीहर प्लस खे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ टेक्स्ट असांखे ॿियो बि एड करिणो आहे त टेक्स्ट खे वठी वरी ए में वेंदासीं। ए में वञण खां पोइ असां एडिट जो जेको सेकेंड वन बटन आहे इनखे क्लिक कंदासीं। क्लिक करण खां पोइ हीउ जेको लिखियलु आहे इनखे डिलीट करे पोइ असां लिखंदासीं चैनल में सिर्फ़ु एतिरो ई लिखंदासीं। तव्हां जेकॾहिं ॿियो कुझु लिखणु चाहियो था त उहो बि लिखी सघो था, पर आउं फ़िलहालु एतिरो ई लिखंदुसि ऐं ओके जो बटन खे क्लिक कंदुसि। तव्हां ॾिसी सघो था लिखिजी वियो आहे सिंधी चैनल में। फ़िलहालु इनखे एतिरो ई रखंदासीं। उन खां पोइ इन साइज़ में वेंदासीं। साइज़ इन जी थोरी वधाईंदासीं। हीअ साइज़ तमामु घणी वधी वई आहे, इनखे थोरो घटि कंदासीं। घटि करे इनखे हिते सर्किल जेके आहिनि इन्हनि जे विच में असांखे लिखिणो आहे ऐं इनखे हिते खणी ईंदासीं। इन जो कलर बि ब्लैक कंदासीं। ब्लैक करण खां पोइ असां इन जा फ़ॉन्ट्स जेके आहिनि उन्हनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ चेंज कंदासीं ऐं तव्हां बि करे सघो था। मां फ़ॉन्ट में वेंदुसि ऐं उन खां पोइ जेको फ़ॉन्ट तव्हांखे चूज़ करे पसंदि अचे उनखे चूज़ कंदासीं। ही फ़ॉन्ट ख़ासि क़दुरु बहितर आहे। इनखे आउं सिलेक्ट कयां थो ऐं ओके कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था इन फ़ॉन्ट चेंज थी विया आहिनि। फ़ॉन्ट चेंज करण खां पोइ असां इनखे स्ट्रोक जेकॾहिं तव्हां ॾियणु चाहियो था त ॾेई सघो था। ऐं थोरो इनखे स्ट्रोक बि ॾियां थो। जे ब्लैक जो ॾियणु चाहियो त बि सुठो आहे। ब्लैक जो वधीक सुहिणो लॻंदो। इनखे ब्लैक जो ॾेई उन खां पोइ इन जी लाइन स्पेसिंग आहे थोरी इनखे इनक्रीज़ कयो। इंक्रीज़ करे पोइ इनखे विच में आणींदासीं। आणण खां पोइ राइट क्लिक करे उन खां पोइ हिकिड़े इन में ऑप्शन आहे तव्हांखे आउं ॾेखारियां थो। इन जी मदद सां तव्हां इनखे रोटेट करे सघो था। ही कर्व वारो जेको ऑप्शन आहे इनखे क्लिक कंदो। क्लिक करण खां पोइ जीअं चाहींदो तव्हां इनखे रोटेट करे सघो था। स्पेसिंग जे करे टुटी रखंदासीं। रखण खां पोइ राइट करे वरी असीं कर्व में वेंदासीं। कर्व में वञी इनखे थोरो रोटेट कंदासीं ऐं पोइ जीअं तव्हांखे सूट करे हिते रखंदासीं। हाणे हिते ही कुझु बहितर लॻे पियो पर इनजे कर्व खे थोरो घटाईंदासीं ऐं हिनखे थोरो असां जॾहिं ॾिसो था तव्हां वटि असां वटि स्पेस वधीक आहे त इनखे सिलेक्ट करे असां हितां राइट कंदासीं। राइट करण खां पोइ हिनखे एडिट कंदासीं। एडिट में वञी हिते सिंधी खां पहिरीं आउं हिते लिखी थो छॾां मुंहिंजे सिंधी चैनल में। हाणे ॾिसी सघो था हीउ थोरो स्पेस वधी वियो आहे। हिनखे थोरो घटाइण जे लाइ असां वरी कर्व में वेंदासीं। कर्व में वञी इन जी गोलाई जेका आहे थोड़ा वधाईंदासीं। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिन लोगो खे कुझु बहितर लुक अची वियो आहे। हिनखे विच में रखंदासीं ऐं हिनखे ओके कंदासीं। ओके करण खां पोइ स्पेसिंग में कोशिशि कंदासीं। सॉरी वधे पियो इन करे सूट कोन पियो करे। सॉरी हिते ई सही आहे। हाणे एतिरो ई रहण ॾींदासीं। इन खां जे वधाईंदासीं त वधीक थी वेंदो। हाणे वरी प्लस जे निशान खे दॿाए हिकिड़ो टेक्स्ट असांखे ॿियो बि ऐड करिणो आहे। क्लिक कंदासीं
इनके एडिट कंदासीं। एडिट करे इन टेक्स्ट के जो मौजूद है इनके डिलीट करे हिते भली कार लिखियो है उन खां पोइ ओके जे बटन के क्लिक कंदासीं तो भली कार अची वियो। वरी इन जी साइज़ के असीं एडजस्ट कंदासीं। साइज़ में वञी जी साइज़ के थोड़ो वधाईंदासीं ऐं इन खे हेठि खणी ईंदासीं। हिते लिखंदासीं। रखण खां पोइ ओके कंदासीं। इन जो फॉन्ट चेंज कंदासीं। फ़ोन में माय फ़ोन में वञी उन खां पोइ को बि फ़ोन जेको तव्हांखे सूट करे उहो रखंदासीं। सपोज़ असां इहो ई रखूं था। इन जे कलर खे बि चेंज कंदासीं। कलर हिन जो ॿीहर ब्लैक कंदासीं। ब्लैक करण खां पोइ इन जी थोड़ी लाइन स्पेसिंग खे वधाइण जी कोशिशि कंदासीं। लाइन स्पेसिंग खे ऑन करे सॉरी इहा लाइन आहे। इन लाइन स्पेसिंग खे ऑन करे थोड़ो इन जी लाइन स्पेसिंग वधाईंदासीं। वधाए इन खे विच में रखंदासीं ऐं पोइ असां कर्व में वञी इन खे रोटेट कंदासीं ऐं ॾिसंदासीं इन जी पोजीशन। हिन दफ़े माइनस में कंदासीं। वरी टुटे पियो। इन करे असां हिन जी लाइन स्पेसिंग खे घटाईंदासीं। इन खे हिते रखी कर्व में वञी ॿीहर इन खे रोटेट कंदासीं। रोटेट करण सां तव्हां ॾिसी सघो था जिते तव्हांखे सूट करे सॉरी अञा इन खे तव्हां रखी सघो था। हिन जी साइज़ थोड़ी असांखे अञा घटाइणी पवंदी। तव्हां पंहिंजे मूड मुताबिक़ हिन खे एडजस्ट करे सघो था। जस्ट आउं तव्हांखे सम्झाइणु चाहियां थो त तव्हां कीअं हिकिड़ो बहितरीन प्रोफेशनल लोगो पंहिंजे चैनल लाइ ठाहे सघो था। उन जे लाइ मुंहिंजो मक़सदु तव्हांखे सम्झाइणु आहे। पर जॾहिं तव्हां पिक्सल लैब में ठाहिण जी कोशिशि कंदो ऐं पंहिंजे मयार मुताबिक़ ठाहींदव त इंशाल्लाह तव्हां सुठो खां सुठो मूंखां बि सुठो लोगो ठाहे वेंदव। हाणे ॾिसी सघो था कुझु बहितर लॻे पियो। अञा बि जेकॾहिं इन जी घटाइणु चाहियो त घटाए सघो था। पर हिन खां वधीक घटाइण सां त हिते ई रखूं था ऐं इन खे जेकॾहिं थोरो शेड ॾियूं था स्ट्रोक में वञी इनखे ऑन करे ब्लैक शेड ॾींदासीं त क़दुरु बहितर कुझु बहितर लॻंदो। शेड खे थोरो वधाइणु चाहियो त वधाए सघो था। हाणे खोड़ सारियूं शयूं इन में मौजूदु आहिनि। तव्हां जेका शइ तव्हांखे सूट करे तव्हां उहो लुक इन खे ॾेई सघो था। हाणे जनाब हीअ असांजो हिकिड़ो लोगो ठही वियो आहे। कोशिशि कई आहे तव्हांखे सम्झाइण जी ऐं तव्हां पाण जॾहिं कमु कंदव त थी सघे थो इन खां वधीक ऐं बहितर लोगो ठाहे सघो ऐं ईअं ई ठहंदो। हाणे वरी असां लेयर्स में वञी इन्हनि समूरी लेयर्स खे मर्ज कंदासीं। मर्ज करण जे लाइ चेक ॾेई उन खां पोइ मर्ज जे ऑप्शन खे क्लिक करे ओके जो बटन दॿाईंदासीं त तव्हां ॾिसी सघो था ही मर्ज थी वियो आहे। सॉरी वरी लेयर खे बंदि कंदासीं त हाणे असांजो हिकिड़ो लोगो मर्ज थी वियो आहे। हाणे असां हिनखे इन जे कलर खे या हिकिड़ो बहितरीनु लुक ॾियण जे लाइ असांखे छा करिणो पवंदो। असां जेको आहे ही जेको मूं ॿुधायो इहे जे पासे में हिकिड़ो ऑप्शन आहे। इन में वञी ही जेको टेक्सचर आहे इन खे क्लिक कंदासीं। इन खे क्लिक करण खां पोइ हिते जेको गैलरी वारो ऑप्शन आहे इन खे क्लिक करे गैलरी में वेंदासीं। गैलरी में खोड़ सारियूं शयूं मूं वटि मौजूदु आहिनि। ऐं तव्हांखे ॾेखारियां थो इन मां कंहिं बि कलर खे तव्हां सिलेक्ट करे सघो था। मूंखे ही बहितर लॻनि था त आउं इन खे सिलेक्ट कंदुसि। तव्हां खां पुछंदो त तव्हां छा इन खे ड्रॉप करणु चाहियो था ऐं कुंदो करणु चाहियां ओके खे क्लिक कंदुसि त तव्हां ॾिसी सघो था हाणे अची वियो आहे। हाणे हिन खे ओके कंदासीं। ओके करण खां पोइ हिन खे जेकॾहिं तव्हां को बैकग्राउंड ॾियणु चाहियो था त उहो बि ॾेई सघो था। जेकॾहिं हिन खे PNG फॉर्मेट में तव्हां सेव करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। त उन जे लाइ चोथों जेको ऑप्शन आहे इन खे क्लिक करे ट्रांसपेरेंट जो जेको बटन आहे इन खे क्लिक कंदो त ट्रांसपेरेंट थी वेंदो। ऐं उन खां पोइ इन खे इम्बोस करण जे लाइ वरी तव्हां ए वारे ऑप्शन में वञी हाणे हिन सॼे खे तव्हां थोरो शेड ॾींदव। ये ॾिसी सघो था जीअं शेड ॾींदो तीअं इन जो कलर थोरो बहितर थींदो। राइट कयो उन खां पोइ इन खे शेडो जेको आहे
इनर शेडो ॾियणु चाहियो था त उहो बि ॾेई सघो था, घटाए वधाए सघो था। इनखे सेट कंदासीं जीअं हिन जो लुक जेको आहे कुझु बहितर नज़र अचे। जी शेडो खे कुझु बहितर कंदासीं। हाणे जेकॾहिं इम्पोज जे बटन खे दॿाईंदो ऐं ऑन कंदो त तव्हां ॾिसंदव त हिन जो लुक तव्हांखे वधीक बहितर करिणो आहे त इम्पोज में वधीक करे सघो था। हिन जी सेटिंग तव्हांखे थोरी करणी पवंदी। हाणे ॾिसी सघो था लोगो खे कुझु बहितर लुक अची वियो आहे। ऐं जेकॾहिं तव्हां बैकग्राउंड ॾियणु चाहियो था त इहे चौथे ऑप्शन में वञी फ्रॉम गैलरी मां को बि बैकग्राउंड चूज़ करे हिनखे बैकग्राउंड ॾेई सघो था। ऐं तव्हांखे ॾेई ॾेखारियां थो। हीअ जनाब मूं क्लिक कयो, हाणे इहो तव्हांखां पुछे पियो। हाणे तव्हां ॾिसी सघो था हिनखे इन तरह जो बैकग्राउंड ॾेई ऐं पोइ इहो जेको प्लस जे पासे में जेको ऑप्शन आहे इनखे क्लिक कंदव। इनखे क्लिक करे तव्हां सेव एज इमेज खे क्लिक करे इनखे PNG फॉर्मेट में या JPG फॉर्मेट में सेव करे सघो था। जनाब इन तरह सां तव्हां जेको आहे बहितरीन ऐं जेको आहे लोगो ठाहे सघो था। हाणे तव्हांजो गैलरी में सेव थी वियो आहे, तव्हांखे आउं ॾेखारियां थो। मूं वटि गैलरी में सेव थी वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था खोड़ सारा ऑप्शन मूं वटि हिते लोगो ठहियल आहिनि जेके आउं तव्हांखे ॾेखारियां थो। तव्हां इन तरह अट्रैक्टिव लोगो जेके आहे ठाहे सघो था। हीअ ॾिसी सघो था इहे लोगो बि पिक्सल लैब में ठाहिया आहिनि। तव्हांखे थोरी महिनत करणी पवंदी। अॼोको मुंहिंजो मक़सदु इहो हो त हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधायां त प्रोफेशनल लोगो तव्हां पिक्सल लैब में कीअं था ठाहे सघो। हाणे इहो तव्हां मूंखे कमेंट्स में ॿुधाईंदो त आउं केतिरी हद ताईं कामयाबु थियो आहियां ऐं तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो कीअं लॻो। हाणे आउं हिन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो, पर इजाज़त वठण खां पहिरीं मुंहिंजी तव्हां सां रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे चैनल सम्झो सम्झाए खे सब्सक्राइब कयो, रेड कलर जे बटन खे क्लिक करे बेल जे आइकॉन खे ज़रूरु दॿाइजो। ईअं करण सां तव्हां वटि मुंहिंजी नई अचण वारी वीडियो पहुचंदी ऐं तव्हां हुनखे ॾिसी उन मां फ़ाइदो वठंदो। ऐं इन सां गॾु तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां अल्लाह तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। तव्हां मूंखे दुआउनि में यादि रखिजो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। अल्लाह हाफ़िज़।